हयाती अलाए अञा केतिरो हीअ हयाती अलाए अञा केतिरो केसि ताईं हले साह जो सिलसिलो हयाती अलाए अञा केतिरो हीअ हयाती अलाए अञा केतिरो केसि ताईं हले साह जो सिलसिलो हयाती अलाए अञा केतिरो हीअ हयाती अलाए अञा केतिरो बेकरारी समुंदर जियां थी लुछे बेकरारी समुंदर जियां थी लुछे कहिड़ी नगरीअ वटां थो मटे काफ़िलो कहिड़ी नगरीअ वटां थो मटे काफ़िलो केसि ताईं हले साह जो सिलसिलो हयाती अलाए अञा केतिरो हीअ हयाती अलाए अञा केतिरो रात राहूं झले चंद्र तारन पुछो रात राहूं झले चंद्र तारन पुछो केसि ताईं हले साह जो सिलसिलो हयाती अलाए अञा केतिरो हीअ हयाती अलाए अञा केतिरो केरु बीहंदो भला वक्त कंहिंखे हुयो केरु बीहंदो भला वक्त कंहिंखे हुयो केसि ताईं हले साह जो सिलसिलो हयाती अलाए अञा केतिरो हीअ हयाती अलाए अञा केतिरो
चवंदा आहिनि त जॾहिं दिलि खे को प्यारो माण्हू तोड़ींदो आहे त इंसान जी ज़िंदगी में दर्द नओं जनम वठंदो आहे ऐं उन दर्द जो हिकु हिसो आज म्यूज़िक आहे, जंहिंमें तव्हांखे तव्हांजी पसंदि जा समूरा गीत मिलंदा ऐं असां इहा उमेद कयूं था त तव्हां असांजा हीअ गीत ॿुधी असांखे पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। असांखे पंहिंजी राय खां आगाह करण लाइ असांजे हिन नंबर ते फ़ोन कयो बाय अली जुमे 0346 3546 911।